असांजो असली नालो चुगलखोर आहे। प्यार में माण्हू असांखे चमचो चमचो चवंदा आहिनि। इज़त शुरू खां वठी असांजी आहे कोन। असीं सॼो ॾींहुं MPA MNA ऐं भोतारनि जी ओताकनि ते पिया हूंदा आहियूं। हेॾां जूं ॻाल्हियूं होॾे त होॾां जूं ॻाल्हियूं हेॾे पिया कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां काफ़ी माण्हुनि जा झुगा झण बि कया आहिनि ऐं फेसबुक ते सॼो ॾींहुं भोतारनि जे फोटू ते सुठा सुठा मोहबत भरिया कमेंट बि कंदा आहियूं। MPA साहब जा फर्माबरदार आहियूं। MPA साहब जे बंगले तां ग़रीबनि जो राशन खणी करे शहर विकिणणो हुजे, इहो कम बि सिर्फ़ असां चमचा ई कंदा आहियूं, छो त चमचागिरीअ में मज़ो ई पंहिंजो आहे। जेकॾहिं तव्हांखे बि किथे शैतानियूं कराइणियूं हुजनि, कूड़ियूं अफ़वाहूं फैलाइणियूं हुजनि, तव्हांजा बूट पॉलिश करणा हुजनि त हुकुम कयो। होलसेल रेट ते असां चमचा मौजूदु आहियूं। अव्हांजो कमु तसली बख़्श कयो वेंदो। राब्ते लाइ चुगलखोर प्लाज़ा, शैतान मोहल्ला, चमचा ग्रुप, सिंध।